हैदराबाद में बेरोजगार नौजवान स्टॉक असिस्टेंट सिंध पारां लाइव स्टॉक खाते खिलाफ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिबि रब नवाज़ सूमरो, नवाब अली चांडियो, साबिर अली वगण, सजाद अली विस्तड़ो ऐं ॿियनि जो चवणु आहे त गुज़िरियल 12 सालनि खां लाइव स्टॉक खाते में स्टॉक असिस्टेंट खे भर्ती न कयो पियो वञे। हिननि चयो त सिंध में 2 ATI जा इदारा पिणु मौजूदु आहिनि जंहिंमां हर साल समय शागिर्द पास आउट करे निकिरनि था, जंहिंजे करे हज़ारनि जी तादाद में बेरोज़गार स्टॉक असिस्टेंट फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। मुज़ाहिरीन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, लाइव स्टॉक खाते जे वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी ऐं सेक्रेटरी लाइव स्टॉक खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते नोटिस वठी मेरिट जे बुनियाद ते बेरोज़गार स्टॉक असिस्टेंट खे भर्ती कयो वञे। स्वीडन में कुरान पाक जी बेहुरमती ख़िलाफ़ सखरवासी औरतूं ऐं ॿार बि रोडनि ते निकिरी आया। प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो करे स्वीडन ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर शेख मूजिबि मुस्लिम वुमेन लीग ज़िले सखर जे सॾ ते प्रेस क्लब ॿाहिरां औरतुनि ऐं ॿारनि वॾे अंग में जमा थी एहतिजाजी मुज़ाहिरो करे स्वीडन में कुरान पाक जे कयल बेहुरमतीअ ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवान औरतुनि उम्मे खुनसा, उम्मे समाम ऐं ॿियनि जो चवणु हो त यहूदी कुवतुनि हमेशह मुसलमाननि लाइ साज़िशूं कयूं आहिनि। स्वीडन में कुरान पाक जी बेहुरमती मुज़म्मत जोॻो अमल आहे। स्वीडन हुकूमत ख़िलाफ़ मुसलमान मुल्कनि खे हिकु हंधि गॾु थी हम आवाज़ थी भरपूर एहतिजाज करणु घुरिजे। शेदातपुर जे निजी सिटी ग्रामर हायर सेकेंडरी स्कूल में सालियानो साइंसी 2 ॾींहनि वारो मेलो थियो, जंहिंमें शहरनि, शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं वालिदैन वॾे अंग में शिरकत कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रिज़वान पमहर मूजिबि साइंसी मेले में 6 खां 12 क्लास जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पंहिंजी ज़हानत जे बुनियाद ते पंहिंजे हथ सां ठाहियल शानदार जदीद मॉडल ठाहे स्टॉल लॻाया। उन मौक़े ते हायर सेकेंडरी स्कूल जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर अॻूणे DG हेल्थ डॉक्टर अब्दुल मजीद छट्टो ऐं मैनेजमेंट डायरेक्टर डॉक्टर अबसार मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त ही साइंसी मेलो हिकु ॾींहुं मर्दनि ऐं हिकु ॾींहुं औरतुनि लाइ मख़सूस कयो वियो आहे। शागिर्दनि मयारी तालीम एवज़ ही मुख़्तलिफ़ स्टॉल क़ाइमु करे बिजलीअ जी बचत, सोलर सिस्टम ऐं ज़रई औज़ार ठाहे पंहिंजी क़ाबिलियत खे ज़ाहिर कयो आहे। लाड़काणे में अब्दुल गनी चिश्ती हज़रत ख्वाजा गरीब नवाज़ चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जे उर्स जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें पीर शकील अहमद काज़मी ख़ासि ख़िताब कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अहमद मुश्तबा जतोई मूजिबि हिन ख्वाजा गरीब नवाज़ चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगीअ जो अहवाल बयानु कयो। उन मौक़े ते लाड़काणे जे मुख़्तलिफ़ नात ख़्वाननि नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कई। ख्वाजा गरीब नवाज़ जे साथियुनि उर्स खे 4 चंड लॻाए छॾिया। दादू जे पायलट हाई स्कूल जे टेक्निकल ग्राउंड मां लखे रुपयनि जूं मशीनूं ऐं ॿियो क़ीमती सामान स्कूल मां ग़ाइब थियण जो इंकशाफ थियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो मूजिबि दादू जे पायलट हाई स्कूल जे टेक्निकल ग्राउंड मां लखे रुपयनि जी मालियत जूं मशीनूं ऐं ॿियो क़ीमती सामान ग़ाइब थी वियो। टेक्निकल ग्राउंड जे कमरनि जूं दर ऐं दरियूं पिणु चोर पटे खणी विया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त स्कूल इंतिज़ामिया चोरी में भाङे भाइवार बणियल आहे। ॿुधायो पियो वञे त कमरनि में पुराणे ज़माने जूं मशीनूं ऐं ॿियो क़ीमती सामान पियल हुयो, जेको स्कूल इंतिज़ामिया जे मिली भगत सां ग़ाइब कयो वियो आहे। शहर जे सियासी समाजी अॻवाननि DEO एजुकेशन, तालीम खाते जे सूबाई वज़ीर ऐं सेशन जज दादू खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। CPDI पाकिस्तान में बजट जी शफ़ाफ़ियत जी सूरतहाल ते पंहिंजी 30 सालियानी रिपोर्ट जारी करे छॾी। शेदातपुर मां SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रिज़वान पमहर मूजिबि रिपोर्ट में वफ़ाक़ी ऐं सूबाई सतहनि ते बजट जे अमल में ख़ामियुनि जी निशानदही कई वई आहे ऐं मुतालबो कयो वियो आहे त बजट तजवीज़ुनि ते शहरी ग्रुपनि, सरकारी इदारनि ऐं अहम स्टेक होल्डर्स सां वॾे पैमाने ते बहस कयो वञे। उन सिलसिले में CPDI पारां मुल्की सतह जे सिटीज़न नेटवर्क फॉर बजट अकाउंटेबिलिटी CNBA जे मेंबर ऑर्गेनाइज़ेशन सिंध ग्रीन फाउंडेशन सांगड़ पारां मुनक़िद कयल पार्टनर्स सां बजट जी शफ़ाफ़ियत बाबति ॻाल्हि ॿोल दौरान नूर मोहम्मद, तौफ़ीक़ वसाण, राफ़िया गलाणी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल ॾहाके खां पाकिस्तान में CPDI जे अमल खे बहितर बनाइण लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। हिननि चयो त शफ़ाफ़ियत खे जाचण लाइ वफ़ाक़ खे 38 दरख़्वास्तूं मोकिलियूं वयूं। 112 दरख़्वास्तूं बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, पंजाब ऐं सिंध ॾांहुं माणियूं वयूं, पर दरख़्वास्तुनि जो हिकु बि जवाबु मुक़ररु वक़्त अंदरि न मिलियो, जेको इंतिहाई मायूस कंदड़ आहे।
मजलिस आज़ाद शिया पाकिस्तान ज़िले हैदराबाद के सदर गुलाम सैयद हसनैन अब्बास गर्देज़वी, अलामा गुल हसन मुर्तज़वी, सैयद वकार हुसैन ज़ैदी, सैयद शुजात हैदर नकवी ऐं ॿियनि प्रेस क्लब हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असेंबलीअ मां पास थियल मुक़दस शख़्सियतुनि जी तौहीन वारे बिल खे तकरारी कोठींदे रद्द करे छॾियो। SS न्यूज़ रिपोर्टर फाजिल चन्ना मूजिबि हिननि सेनेट खे अपील कई आहे त हू हिन तकरारी तरमीमी बिल खे रद्द करे ऐं समूरनि मकतबा फ़िक्र जे जैद आलिमनि जी राय जी रोशनीअ में तरमीम करे उन ते संजीदा बहस कयो वञे ऐं गॾियल राय सां अॻिते वधायो वञे। हिननि चेताव ॾींदे चयो त बिल खे ख़त्म न कयो वियो त सॼे मुल्क में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। जैकबाबाद में जमियतुल उलमा इस्लाम पारां बोर्ड मुतासिरनि जा फंड हड़प कंदड़ ज़िले इंतज़ामिया NGOs ऐं मुक़रर कयल अघनि ते अटो न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ रिपोर्टर हाशिम बिरोही मूजिबि JUI जे ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी, कारी इनायतुल्ला महर, न्याज़ अहमद बंगलानी, अब्बास लूनारी, मौलाना अब्दुल जब्बार बुरड़ो ऐं ॿियनि जो चवणु हो त जैकबाबाद में ज़िले इंतज़ामिया ऐं NGOs वारा मिली भगत करे बोर्ड मुतासिरनि लाइ आयल करोड़े रुपया हड़प कया आहिनि। ॿाहिरें मुल्कनि खां आयल राशन ऐं ॿियो क़ीमती सामान बि कुझु NGOs वारा पंहिंजनि मिटनि माइटनि में विरहाइनि पिया। हिननि मुतालबो कयो त बोर्ड मुतासिरनि जे इमदादी सामान में करप्शन कंदड़ ख़िलाफ़ इंक्वायरी कई वञे। कुनेरी में रोड जो तामीराती कम रोलड़े जो शिकार, रोड हादसा रोज़ जो मामूल बणियल, रोड तां उॾंदड़ दज़ सबबि बीमारियुनि कर खंयो। SS न्यूज़ रिपोर्टर प्रदीप कुमार मूजिबि हस्टान खां कुनेरी ताईं 2 किलोमीटर जे ठहंदड़ नए रोड जो तामीराती कम 4 महीना गुज़रण बावजूद मुकमल न थी सघियो। रोड ते पखिड़ियल पत्थरनि सबबि रोड हादसनि में इज़ाफ़ो थियण लॻो। रोड तां ट्रैफ़िक गुज़रण दौरान उॾंदड़ मिटी ऐं दज़ सबबि आसपास जा दुकानदार परेशान आहिनि ऐं बीमारियुनि पिणु कर खंयो आहे। सुजाण धुरियुनि जो चवणु आहे त 4 महीना गुज़रण बावजूद रोड जो तामीराती कम मुकमल न थी सघियो आहे। तामीराती कम जल्द मुकमल कयो वञे। बांदी भरिसां मेहरान हाईवे ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, पीउ फोत पुटु ज़ख़्मी थी पियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर हनीफ़ जमाली मूजिबि हादसे जे नतीजे में बांदी वासी मोहम्मद उर्स खोखर मौक़े ते फ़ौत थी वियो, जॾहिं त संदसि पुटु गुलबहार ज़ख़्मी थी पियो। मक़ामी रहवासियुनि फ़ौतीअ जो लाश ऐं ज़ख़्मी खे फ़ौरी तौरु इस्पताल पहुचायो, जिते ज़ख़्मी थियल गुलबहार खोखर खे तिबी इमदाद ॾियण बैदि ॻणिती जोगी हालत में नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो।